अकाउंट के सब्सक्राइब कयो ऐं घंटी ते क्लिक करे असांजी नई वीडियो जो नोटिफिकेशन हासिल कंदा। रहीम शाह कातिल खे रहीम शाह कातिल खे रहीम शाह कातिल खे अरशद राजानी जे कातिलनि खे अरशद राजानी जे कातिलनि खे अरशद राजानी जे कातिलनि खे अरशद राजानी खे अरशद राजानी खे जीएसएम तहरीक कराची डिवीज़नल के सदर इरशाद रांझाणी के एक यूसी चेयरमैन है रहीम शाह उन जो भाउ जेको पंहिंजी पर्सनल वीगो गाॾीअ में ॿ ॾींहं अॻु में उनखे गुम करे छॾियनि खंभे। 2 ॾींहंनि खां पोइ कल्ह उन्हनि हिकिड़े क़िस्म जो ड्रामो करे बेस कॉलोनी वटि उते चौंक वटि उन्हनि उन क़ौमी कारकुन इरशाद रांझाणी खे गाॾीअ मां लाहे करे उनखे बेदर्दीअ सां गोलियूं हयूं अथनि। तहरीक जो कराची जो सॼो डिवीज़न सदर इरशाद रांझाणी खे 2 ॾियारा अॻु में हिनखे खणी गुम कयो वियो। उन खां पोइ वरी हिनखे उते माना भैंस कॉलोनी में यूसी चेयरमैन पीटीआई जो पठाण आहे हिकिड़ो, उहो माना हिकिड़ो फोरू ॼाणाए हुनखे गोली हई वई आहे ऐं गोली बि 10 गोलियूं लॻल आहिनि उनखे ऐं उन ते वॾो तशदद कयो वियो आहे ऐं असां हिनजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं ऐं असां इहो मुतालबा था कयूं मौजूदा गवर्नमेंट सां जेके उनखे कातिल कया विया आहिनि ऐं उनजो इंसाफ़ असांखे ॾियो वञे, नहीं तो एहतजाज जो दायरो असां वधाईंदासीं। साईं 7 तारीख़ ते 6 बजे ॾींहं ॾिठे जो जेको जस्त जो डिवीज़न सेक्रेटरी अरशद अली रांझाणी जेको सिंध जो क़ौमी शहीद आहे, उहो पुरमुन क़ौमी कारकुन सियासी कारकुन केतिरो कुझु अरसे खां क़ौमी तहरीक सां सलाहियल हो। उहो आशिक़ाने सिंध हुयो ऐं हुन ते कंहिं बि थाणे ते का बि एनसी दाख़िल न हुई। सॼी सिंध में का एनसी दाख़िल कान्हे ई। हुनखे कराचीअ जो जेको चेयरमैन आहे यूसीअ जो पीटीआई जो जेको रहीम शाह आहे, उहो बदमस्त हाथी पीटीआई जो अॻुवान आहे। उन शहीद अरशद रांझाणीअ खे 1 न 5 गोलियूं हयूं आहिनि। 5 गोलियूं हणी उनखे वीगो गाॾीअ मां उछलायो अथई। हू क़ौमी शहीद तड़पंदो रहियो आहे, मगर हिन मुल्क जा नामनिहाद रियासत न उतां जी पुलिस न उनखे तहफ़ुज़ ॾिनो आहे, न उनखे खणी वञी कंहिं अस्पताल में पहुचायो आहे। असां शहीद अरशद रांझाणीअ जे कातिल खे फिलफोर उनखे गिरफ़्तार करे उनखे लाकअप कयो वञे। असां जस्कम आरएसआर तरफ़ां इहो मुतालबो था कयूं त शहीद अरशद रांझाणी जेको आशिक़ाने सिंध हो ऐं शहीद सिंधु देश करार था ॾियूं, उनखे उनजा कातिल जेके आहिनि फिलफोर गिरफ़्तार करे उन्हनि खे FIR करे वञे। असांजो इहो ई मुतालबो आहे, न त असां इहे एहतजाज जो दाइरो सॼी सिंध ताईं वधाईंदासूं। असां इहो मुतालबो था कयूं आलमी मोज़ब माण्हुनि खां आलमी मोज़ब रियासतुनि खां त शहीद अरशद रांझाणी जा कातिल फौरन गिरफ़्तार